बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा भाइरो ऐं भेनरूं। अॼु तव्हांजो भाउ हलीम दर्स तव्हांजे लाइ ॿियनि कारण जीअण लिव फॉर अदर्स जो पैगाम खणी आयो आहे। असां पंहिंजे लाइ त जियूं था, ॿियनि जे लाइ जियूं त हुन में मज़ो पंहिंजो आहे। जीअं क़ुरान शरीफ़ में आहे, ख़ैरुन्नास मिन यनफ़उन्नास, बहितरीन इंसान उहे आहिनि जेके ॿियनि खे फ़ाइदो पहुचाइनि। असां जेको कुझु कमाईंदा आहियूं या माल मिल्कियत जेको, उन में मिस्कीननि ऐं हक़दारनि यतीमनि जो हिसो हूंदो आहे। उन्हनि ते इहो हिसो उन्हनि ताईं पहुचाइण में अलाह तबारक व तआला राज़ी थींदो आहे। त असां ख़ुशनसीब आहियूं। हीउ पैगाम उन्हनि जे लाइ आहे जेके सेहतमंद, शाहूकार, मालदार ऐं सरमाएदार आहिनि। उन्हनि वटि तमामु घणो कुझु आहे त उहे पंहिंजे पाड़े, शहर, ॻोठ ऐं आसपास में जेके मिस्कीन, ग़रीब ऐं यतीम आहिनि उन्हनि जी सार संभाल लहिनि, उन्हनि जी ख़िदमत कनि, उन्हनि ताईं राशन पहुचाइनि, उन्हनि जी सिहत मालूम कनि। त इहे असांजे लाइ नेकी जा कम आहिनि। उन्हनि जी ख़िदमत करण में अलाह राज़ी थींदो आहे। अलाह तबारक व तआला चए थो, जंहिं इंसान खे राज़ी कयो, ख़ुशि कयो, त आऊं सम्झो त उन मूंखे ख़ुशि कयो। त असां पंहिंजे लाइ त सोचूं था, पर असां पाड़े वारनि जे लाइ जेके यतीम आहिनि, हक़दार आहिनि, उन्हनि जे लाइ सोचूं, उन्हनि ताईं असां पहुचूं ऐं उन्हनि जा हाल अहिवाल वठूं, उन्हनि जी ख़िदमत कयूं, त उन में असांजी भलाई आहे। आख़िरत असांजी इहा ई आहे ऐं इहा ई शइ असांखे कमु ईंदी। जीअं असां ॿियनि जी ख़िदमत कंदासीं त उन जे बदिले में असांखे अलाह तबारक व तआला भलायूं ऐं नेकियूं नसीब कंदो ऐं असांखे बीमारियुनि, आफ़तनि ऐं मुसीबतनि खां हमेशह बचाए रखंदो। कि ॾिनूं किनूं न थिए, वेतर थिए घणो, सामाए जी संग थिए, पोख जे हिकु कणो, सखी मटर चणो, जीअं भेलिजे तीअं भलो थिए। सखावत अज़ीम नेकी आहे, सखावत वॾी शइ आहे। त सखी जेतिरो सखावत कंदो उहो वधंदो रहंदो, कॾहिं बि घटि न थींदो। असां ख़ुशनसीब आहियूं। इहो तव्हां सोचियो त अलाह तबारक व तआला तव्हांखे ॾियण वारनि मां पैदा कयो आहे, त तव्हां ॾियो, तव्हां सखावत कयो। मुंहिंजो अॼु तव्हांखे इहा ई गुज़ारिश आहे त तव्हां ॿियनि जी ख़िदमत कयो, ॿियनि जे लाइ जियो, लिव फॉर अदर्स। इन में मज़ो आहे, इन जो तव्हांखे अलाह तबारक व तआला अजूरो ॾींदो। महिरबानी।